अस्सलाम वालेकुम दोस्तों, असीं हींअर सतें हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल में मौजूद आहियूं। असां सां गॾु सिंधी अदब जो हिकु बहितरीनु नालो संदसि नॉवल ट्रियोलॉजी जो कहिड़ी ॻाल्हि कजे, साईं मुनीर चांडियो हिते मौजूदु आहे। साईं खां सतें हैदराबाद लिटरेचर बाबति पुछंदासीं ऐं ख़ासि करे हुनजी जेका थीम आहे माहौल। हैदराबाद सतों लिटरेचर फेस्टिवल जेको माहौलियात जे नाले थियो आहे, उहा उन सां मूंखे ॾाढी घणी ख़ुशी थी आहे। छो त असां जेके आहियूं इन माहौलियात खां ॿाहिरि न आहियूं। असांजा जेके वण आहिनि, असांजा जेके आहिनि पखी पखण आहिनि, जेका बि जेको आहे हिकिड़ी जीवत आहे, जंगली जीवत हुजे, आबी जीवत हुजे, उनजो जेको सिधो सो असांजी ज़िंदगियुनि सां तालुक़ु आहे। जेकॾहिं असांजो जेको समाज इको फ्रेंडली न हूंदो त ज़ाहिर आहे त उहो असांजे लाइ बहितरु न हूंदो, कंहिं बि इंसानी ज़िंदगीअ जे लाइ सुठो न हूंदो। हीउ जेको आहे हिकिड़ो सुठो सोण आहे जो हिनखे जेको आहे माहौलियात सां रिलेटेड कयो वियो आहे। ऐं उन में जेको आहे वणनि खां वेंदे जेको आहे पखियुनि ढंढुनि, असांजूं ढंढूं आहिनि, असां तमामु मिठियूं ढंढूं आहिनि, वॾियूं वॾियूं ढंढूं आहिनि, एशिया जूं वॾियूं ढंढूं, पर अफ़सोस आहे त उहे ज़हरीली थी रहियूं आहिनि। मंशर ढंढ एशिया जे मिठे पाणी जी चवंदा सभ खां वॾी ढंढ हुई, पर इन RBOD जे गंदे पाणी जे करे उहा ज़हरीली बणिजी वई। ईअं खोड़ सारियूं ढंढूं आहिनि। हमल ढंढ हुई, उहा ज़हरीली बणी, पहिरीं वरी ख़ुश्क थी वई। केतिरियूं ई ढंढूं आहिनि असांजूं सिंध जूं जेके ख़राबु कयूं वयूं आहिनि या ख़राबु थी वयूं आहिनि, त उन्हनि खे असां बचाए न सघिया आहियूं। असांखे बचाइणु खपे। असांजूं ढंढूं आहिनि, असांजा ढोरा आहिनि, असांजा दरिया आहिनि, असांजा जेके आहिनि ॿेला आहिनि, असांजा वण आहिनि, असांजा जेके आहिनि पखी पखण आहिनि, सभु असांजे लाइ तमामु घणा अहम आहिनि। मुंहिंजे ख़्याल में हीअ तमामु सुठी आइडिया आहे ऐं हिकिड़ो तमामु सुठो जेको आहे क़दम खयों आहे HLF सतें जे सरवणनि। ख़ासि करे असांजा जेके नौजवान तबिको आहे उन्हनि जे लाइ तव्हांजो छा मैसेज हूंदो, छा चवणु चाहींदा उन्हनि जे लाइ? मां नौजवान तबिके खे बि इहो ई चवणु चाहींदुसि त हू जेके आहिनि हिकु पाण इको फ्रेंडली थियनि ऐं ॿियो जेको आहे पंहिंजे जेको आहे समाज में वधि प्रचार कनि इन जी, त असांजो समाज, असां जेके माण्हू आहियूं, असां माना वधि में असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे त अजाया वण न कटियो, जानदार खे तकलीफ़ न ॾियो। जानवर थकिजी पवनि, उन्हनि खां वज़न लाहियो, उन्हनि खे साई पटायो, उन्हनि खे पाणी पीआरियो। को बि ख़्वाम खां वण न कटियो। वण छा अजायो खॾा न खोटियो। नबी साईं जिन आख़िरी ख़ुतबे में फरमायो विया फतेह मक़ाम अल, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे, महावीर फरमायो आहे जेको आहे जानदार खे तकलीफ़ न ॾियो, जीत ॼणे खे तकलीफ़ न ॾियो। त असां इंटरकनेक्टेड आहियूं अदा। हिन सॼो जेको समाज आहे उहो माण्हू जानदार सभु हिक ॿिए सां असांजूं जेके आहिनि ज़िंदगियूं सलाड़ियल आहिनि। जेकॾहिं को बि जेको आहे नाख़ुशि हूंदो, मुंहिंजो चवणु आहे यूथ खे, जनरेशन खे, असां नाख़ुशि हूंदासीं, हिन धरती खे ॾुखाईंदासीं, असां जेको आहे सो भोॻींदासीं ज़िलज़िलनि जी सूरत में। ऐं असां जेके हिन हवाउनि खे जेके छेड़ींदासीं त साह जी बीमारियुनि में, इन्हनि में असां ई माना छेड़ींदा आहियूं। जेतिरो माहौल जेको असांजो साफ़ु हूंदो, पाक हूंदो, ऐं जेको आहे असां जेतिरा इको फ्रेंडली हूंदासीं, ओतिरो ई वरी उहो ह्यूमन फ्रेंडली